असां पंहिंजी पोईं वीडियो में भोडेसर जी मुख़्तसर तारीख़ ऐं हुते मौजूदु मस्जिद जो अहवाल पेश कयो। अॼु जी हिन वीडियो में भोडेसर जे क़दीम जैन मंदरनि जो अहवाल पेश करे रहिया आहियूं। भोडेसर जे तला जे वेझो ई कारूंझर जबल जी हंज में जैन धर्म वारनि जा 3 क़दीम मंदर मौजूद आहिनि, जेकी हिते कंहिं दौर में जैन मत वारनि जी खुशहाली ऐं उरूज जो पतो ॿुधाइनि था। चवनि था त ही मंदिर 15वीं ऐं 16वीं सदी जे विच वारे दौर में तामीर कया विया। किन जे नज़दीक हिते मौजूद पहिरियों मंदिर 9वीं सदी ईस्वी में कंहिं शाहूकार औरत पारां तामीर करायो वियो, जॾहिं त बाक़ी 2 मंदिर 13वीं ऐं 14वीं सदी ईस्वी में तामीर कराया विया। जनाब M.H. पेंवर साहिब मुताबिक़ पहिरियों मंदिर 1375 ईस्वी में तामीर थियो, जॾहिं त ॿियो मंदिर 1449 ईस्वी में तामीर थियो। हिते मौजूद पहिरियों मंदिर ज़मीन खां लॻभॻि 10 फुट ऊंची सतह ते ठहियल आहे। ही मंदिर क़दीम जैन तर्ज़ तामीर जो नादिर नमूनो आहे। हिन मंदिर में इस्तेमाल थियल कुझु पत्थर कारूंझर जबल जो आहे, जॾहिं त ॿियो कंहिं ॿी जॻह तां हिते आंदल लॻे थो। हिन जी अॾावत में घड़ियल ऐं उकयल पत्थर इस्तेमाल थियल आहिनि, जंहिं करे ॾिसण में ॾाढो ख़ूबसूरत ऐं यादगार लॻे थो। हिन मंदिर जो अंदरियों कमरो लॻभॻि 7 फुट आहे। कमरे ॿाहिरियां वेरांडो लॻभॻि 3 फुट वेकिरो आहे। रिवायत आहे त ही मंदिर पोनी नाले औरत पंहिंजे मुड़ुस जे मरण खां पोइ संदुसि यादगार तौरु ठहिरायो हो। पहिरें मंदिर खां थोरो ई अॻिते ॿियो मंदिर मौजूदु आहे। हिन जो डिज़ाइन पिणु मुख़्तलिफ़ आहे। हिन मंदिर मथां हिकु वॾो गुंबज़ ऐं ॿिया 26 नंढा नंढा गुंबज़ आहिनि। वॾे गुंबज़ जे अंदरे पासे ख़ूबसूरत चिटसाली पिणु थियल हुई, जेका वक़्त सां गॾु मिटिजी चुकी आहे। हिन मंदिर जो अंदरियों इहातो पिणु पहिरें मंदिर खां वॾो आहे। हिन मंदिर में दाख़िल थियण सां ॿिन्ही पासनि खां नंढा नंढा कमरा नज़र अचनि था। विच ते वॾो इहातो आहे, जेको लॻभॻि 40 फुट डिघो आहे। हिन मंदिर जी छित खे सहारो ॾियण लाइ थंभ आहिनि। हिन मंदिर जे पुठिएं पासे चौदीवारी आहे, जंहिंखे ॾिसी मालूम थिए थो त मंदिर जे पुठिएं पासे बि का अॾावत हुई, जेका हाणे मिसमार थी चुकी आहे। चवनि था त ही मंदिर हिते मौजूद टिन्ही मंदिरनि में सभ खां वॾो आहे।
ॿिए मंदिर जे वेझो ई टियों मंदिर आहे। हिन मंदिर जो ॿाहिरियों हिसो ॾठल आहे, जॾहिं त अंदरि दाख़िल थियण लाइ 3 दरवाज़ा आहिनि। ही मंदिर कारूंजर जे ॻाढ़े पत्थर जो ठहियल आहे। हिन मंदिर जो अंदरियों इहातो वॾे हाल ते मुश्तमिल आहे, जंहिंजी छित खे सहारो ॾियण लाइ थंभ आहिनि। ही मंदिर ॿिए मंदिर खां नंढो आहे। चवनि था त ही मंदिर सभ खां आख़िर में तामीर थियो। चवनि था त हिते मौजूद ही ॿई मंदिर गऊशाला तौरु इस्तेमाल थींदा हुआ, जॾहिं त पहिरियों मंदिर मरकज़ी मंदिर तौरु इबादत लाइ इस्तेमाल थींदो हो। भोॾेसर जा ही 3 मंदिर जैन मज़हब जा क़दीम यादगार आहिनि, पर मौजूदा वक़्त में बेइहतियाती सबबि वीरान ऐं तबाहाल आहिनि। हुकूमत खे घुर्जे त जल्द अज़ जल्द हिननि मंदिरनि जी संभाल करे ऐं हिननि खे मुकम्मल तौरु तबाह थियण खां बचाइण लाइ जोगा इंतज़ाम करे।